मज़लूम महकूम ऐं पीढ़ियल तबिके जे तर्जुमान तौरु उभरंदड़ जैकब न्यूज़ कामयाबी सां पंहिंजा 3 साल पूरा करे वरिता आहिनि। कोरोना जहिड़ी मौतमार बीमारी वक़्तु जॾहिं दुनिया घरनि में क़ैद बणिजी चुकी हुई, उन वक़्तु शहरनि ताईं अणधुरी ॼाण पहुचाइण ऐं जागरता पखेड़ण लाइ जैकब न्यूज़ जी सथ 23 मार्च 2020 सिंध में लॉकडाउन जे पहिरें ॾींहं ते पंहिंजे कम जो बाक़ाइदा आगाज़ कयो ऐं तमामु थोरे अरसे में जैकबाबाद समेत सिंध जे केतिरनि ई शहरनि जे बेपहुच ऐं बेसहारा माण्हुनि जो आवाज़ बणिजी वियो। जैकब न्यूज़ जी 3 सालगिरह जी मुख्य तकरीब जैकब न्यूज़ जी हेड ऑफिस में CEO मोहम्मद असलम गोलो ऐं जैकब न्यूज़ जी सथ एंकर पर्सन सैयद ज़मीर आलम शाह, डायरेक्टर न्यूज़ मोहम्मद मूसा चांडियो, एंकर पर्सन नैन भट्टी, ज़ाहिद अली मंगरियो, न्यूज़कास्टर आबिद अली मंगरियो, जमीर अहमद उड्ढो ऐं सलीम असलम गोलो जी मेज़बानी हेठि रखी वई, जिते जैकबाबा जे सीनियर सहाफ़िन अज़हरगुल सरकी, हाकिम अली एरी, मुकेश कुमार रोपीता, मोहम्मद नवाज सोलंगी, अब्दुर्रहमान आफरीदी, अब्दुल गनी खोसो, जाहिद हुसैन रिंद, ज़ैन सरकी, मोहम्मद रमज़ान अबड़ो, अब्दुल नबी मक्सी, अब्दुल हफ़ीज़ खोसो ऐं ॿियनि शिरकत कई। जन जैकब न्यूज़ जी 3 सालगिरह जे मौक़े ते पंहिंजा वीचार वंडींदे चयो त सब खां पहिरियों त मां जैकब न्यूज़ जी पूरी टीम खे असलम गोलो चांडियो साहब ऐं तव्हां समेत सभिनी खे मुबारकबाद पेश कयां जो त कामयाबी सां जेके 3 साल तव्हां पंहिंजा पूरा कया आहिनि ऐं इन 3 सालनि में जेका तव्हांजी कारकर्दगी रही आहे उहा सॼी जैकबाबाद जे अवाम जे साम्हूं आहे, सिंध जे अवाम साम्हूं आहे। जेके तव्हां अवाम जा मसइला, अवाम जा जेके बुनियादी मसइला उनजे हल जे लाइ जेके तव्हां कोशिशूं कयूं आहिनि, ऐवाननि ते उनजी आवाज़ पहुचाई आहे मज़लूमनि जी, इहो बिल्कुलु हिकु मिसाल आहे ऐं मां उमीद कयां थो त आईंदा बि अहिड़े क़िस्म जी काविशूं जदोजहद अवाम जे मसइलनि जे हल करण लाइ तव्हांजी जारी रहंदी। जी, सभ खां पहिरियों जेको आहे त मां जैकब न्यूज़ जे CEO मोहम्मद असलम गोलो, डायरेक्टर न्यूज़ मोहम्मद मूसा चांडियो, एंकर पर्सन ज़मीर आलम शाह ऐं तव्हांखे आबिद मंगरिया तव्हांखे मुबारकबाद ॾियां थो त तव्हां इन 3 सालनि जे दौरान जेको आहे जेकी महिनत कई, जेकी जफ़ाकशी कई, अवाम जे आवाज़ खे जेको आहे पंहिंजो तव्हां जेको बुलंद कयो आहे मीडिया जे हवाले सां, ऐं जेको तव्हां अवाम जे हक़नि जे लाइ ॻाल्हायो आहे, जेका अवाम जा मसइला तव्हां उजागर कया आहिनि, मज़लूमनि जो जेको तव्हां साथ ॾिनो आहे, उहो तमामु जेको आहे सुठो किरदारु तव्हांजो रहियो आहे ऐं प्रोफेशनल अंदाज़ सां जेको आहे हीउ चैनल अॻिते वधी रहियो आहे, जंहिंजे लाइ असांखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जैकब न्यूज़ जे CEO मोहम्मद असलम गोलो साहब खे जस हुजे ऐं उनजी टीम न्यूज़कास्टर आबिद मंगरियो, एंकर पर्सन साईं ज़मीर आलम शाह ऐं उनजा जेके साथी दोस्त हुया पंहिंजो आहिनि नैन भट्टी ऐं पंहिंजो रियाज़ सोरियाणी, इहा जेका सॼी संगत सथ जेको मिली करे हिन जेको नओं निवाण आंदो ऐं जैकब न्यूज़ खे जेका हथी ॾे वठाए करे हिन वक़्तु जंहिं मंज़िल ते पहुचायो आहे, असांखे ॾाढी तमामु घणी ख़ुशी थी थिए। ऐं जेके अहिड़ा के अहम मसइला जेके इशू आहिनि, जेके आम ॿिए कंहिं बि जेको आहे सो मीडिया पर्सन या मीडिया वारनि या सोशल मीडिया ते न आहिनि अची सघिया, जेके जैकब न्यूज़ आंदा, ऐं असांखे ॾाढी तमामु ख़ुशी थी थिए ऐं असां उमेद था कयूं त इनशाला आइंदा जे लाइ बि पंहिंजी जेका इन महिनत ऐं जाखोड़ खे जारी रखंदा। वॾी महिरबानी, अल्लाह तव्हां ख़ुशि करे। साईं जैकब न्यूज़ जो जेको CEO आहे मोहम्मद असलम गोलो साहब ऐं डायरेक्टर न्यूज़ आहे मोहम्मद मूसा चांडियो साहब, उन सां गॾु आबिद अली मंगरियो साहब, साईं जेको आहे एंकर पर्सन ज़मीर आलम साहब, जसलाणी जन 3 सालनि ताईं जैकबाबाद न सिर्फ़ु जैकबाबाद जी पर पूरे सिंध जे अवाम जा मसइला ऐवाननि ताईं पुॼाया, माण्हुनि जा मज़लूमनि जूं ॻाल्हियूं कयूं। असां अञा बि उमेदु रखूं था जैकब न्यूज़ पंहिंजो कमु बरक़रार रखंदी ऐं मज़लूमनि जो आवाज़ ऐवाननि ताईं पुॼंदी, मज़लूमनि जो साथाई बणंदी ऐं हीअ 3 साल इंशाल्लाह हीअ ज़िंदगी रहंदी त ओतर ताईं हीअ जैकब न्यूज़ पंहिंजो कमु कंदी रहंदी। जैकाबाद जो जैकब न्यूज़ जेको आहे पहिरियों नंबर चैनल आहे ऐं इन जेको आहे जैकाबाद जो जेके पास गिरदा इलाइक़ा आहिनि उन्हनि जी कवरेज में जेको आहे पाण खे मञरायो आहे ऐं मां असलम गोले खे जस ॾींदुसि जो उहो जैकब न्यूज़ जेको आहे CEO आहे ऐं हिन जेके सॼे कारवां जो मालिक आहे। त चवण जो मालिक इहो आहे त असल में जेके बि जैकाबाद जा ग़रीब नादार बेसहारा माण्हू आहिनि उन्हनि जी आवाज़ जेका आहे ऐवाननि तक पुॼे थी। मां जैकाबाद में जैकब न्यूज़ खे जेको आहे जस पेश थो कयां, जेको वॾो हिकिड़ो एफर्ट जेको जैकाबाद जे लाइ जैकब न्यूज़ आहे। त जेके बि ग़रीब आहिनि उन्हनि जी आवाज़ असां सहाफ़ियुनि जो जेको इहो मिशन आहे त आवाज़ ऐवाननि ताईं असां पुॼायूं। जैकब न्यूज़ जी सथ इन्ही वचन सां पंहिंजे सफ़र जे 4थे साल में पेर पातो त ख़बर खे हक़ीक़ी तरीक़े सां पेश करे हिन भूअं जे भाॻनि जी भलाई लाइ अञा वधीक जाखोड़ जारी रखबी। कैमरामैन सलीम बलोच सां गॾु आबिद अली मंगरियो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।